नाज़िन सिंध के मकानी खाते में मॉनिटरिंग निज़ाम कायम न करण सबब कुत्तामार मुहिम नतीजा न ॾेई सघी। सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड पारां ठाउन यूसी सेक्रेटरीज़ जूं बदिलियूं मामूल बणियल आहिनि। 6 महीननि में 2000 खां वधीक बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वयूं आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर सलीम मलाह। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध के मकानी खाते में मॉनिटरिंग निज़ाम कायम न करण सबब कुत्तामार जो मुहिम है वह घुर्बल नतीजा न ॾेई सघी है। सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड पारां टाउन और यूसी सेक्रेटरी जो बदिलियूं आहिनि उहो रोज़ जो मामूल आहिनि। गुज़िरियल 6 महीननि अंदर 2000 खां वधीक मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। सॼे सिंध में मकानी खातो जो है मफलूज बणिजी वियो आहे। एक पासे तो सिंध हाई कोर्ट जो हुकूमत सिंध में कुत्तामार जो मुहिम है उन नाकामी ते सिंध के म्यूनिसिपल कमेटियुनि, टाउन कमेटियुनि ऐं यूनियन काउंसिल के चीफ ऑफिसरनि, टाउन ऑफिसरनि ऐं यूसी सेक्रेटरीनि तोड़े एडमिनिस्ट्रेटरनि ते केस दाख़िल कया पिया वञनि त ॿिए पासे वरी मकानी खाते में मॉनिटरिंग निज़ाम ई न जोड़ियो वियो आहे। खाते के 18 ग्रेड के डिप्टी डायरेक्टर, 19 ग्रेड के एडिशनल डायरेक्टरनि ऐं 20 ग्रेड के रीजनल डायरेक्टरनि जी जेका जॉब डिस्क्रिप्शन आहे उहा ई जारी न कई वई आहे त उन जा इख्तियार छा आहिनि ऐं न वरी खाते में मज़बूत को मॉनिटरिंग सिस्टम जोड़ियो वियो आहे। जंहिं करे सिंध में जेका कुत्ता मार मुहिम आहे उहा कामयाबी हासिल न करे सघी आहे। जॾहिं त खाते जो जेको समूरो कारवहिंवार आहे उहो लोकल गवर्नमेंट बोर्ड हलाए रहियो आहे, जितां 6 महीननि में 2000 खां वधीक मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। जंहिं करे को बि जेको कमु आहे उहो वक़्त सिर मुकमल न पियो थिए। मकानी इदारनि में हर काउंसिल जा जेके चीफ एग्जीक्यूटिव यानी म्यूनिसिपल कमिश्नर, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर, टाउन ऑफिसर ऐं यूसी सेक्रेटरी मकानी इदारनि जे खाते जा आहिनि, जॾहिं त एडमिनिस्ट्रेटर वरी रेवेन्यू खाते जा मुक़ररु थियल आहिनि। कुझु जेके मुख़्तियारकारनि वटि 20 यूनियन काउंसिलूं, जॾहिं त टाउन ऐं म्यूनिसिपल कमेटियुनि जे 4 खां वधीक इलाइक़नि जा इख्तियार रेवेन्यू ऑफिसरनि वटि आहिनि। रेवेन्यू अमलदार पंहिंजे खाते जे कमनि में मसरूफ़ हुजनि था, जंहिं सबबु मकानी इदारनि जे सेक्रेटरी त छा पर मुबैना तौरु मकानी खाते जे वज़ीरनि जो हुकुम मञण बदिरां हू डिप्टी कमिश्नरनि जे हुकुमनि खे तरजीह ॾियनि था। जेकॾहिं कंहिं मकानी इदारनि जे ऑफिसरनि खे हटाइण चाहिनि था त उनखे नथा हटाए सघनि, छाकाणि त उहे इख्तियार वरी मकानी खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी वटि आहिनि। जॾहिं त मकानी इदारे जा जेके 20 ग्रेड ताईं जा ऑफिसर बि बेइख्तियार बणियल आहिनि। मकानी खाते में 19 ग्रेड जा एडिशनल डायरेक्टर ऐं 20 ग्रेड जा जेके रीजनल डायरेक्टर वेठल आहिनि, पर न त खेनि इख्तियार न विया आहिनि, न ई वरी उन्हनि जे लाइ गाॾियूं ऐं ऑफिसूं जेको आहे ॾिनल आहिनि। अक्सर जेके ऑफिसर आहिनि उहे डीसी ऑफिसिस में या ज़िले काउंसिल ऐं म्यूनिसिपल कमेटियुनि जे जेके क़ाइम थियल ऑफिसूं आहिनि उन्हनि में विहनि था, जंहिं करे उन्हनि काउंसिल जे एडमिनिस्ट्रेटरनि ख़िलाफ़ कुझु बि नथा करे सघनि। जॾहिं त ॼाणायल जेके ऑफिसरनि जा जेके जॉब डिस्क्रिप्शन आहिनि उहे बि नोटिफाई न कया विया आहिनि। ॿियो त खेनि इहो बि डप आहे त मुबैना तौरु रेवेन्यू खाते सां तालुक़ रखंदड़ एडमिनिस्ट्रेटर संदनि ऑफिसूं खसे न वठनि। इन हवाले सां जेको आहे 19 ग्रेड जे एडिशनल डायरेक्टरनि खे पाबंद कयो वियो आहे त उहे यूनियन काउंसिल जे फंडनि जी अजाई इस्तेमाल खे कंट्रोल कनि, जॾहिं त हक़ीक़त में एडिशनल डायरेक्टर वटि खाते जा के बि माली इख्तियार न हुजण सबबि जेकॾहिं हू यूसी जो रिकॉर्ड घुराइनि था ऐं खेनि न ॾिनो वञे थो त रेवेन्यू खाते जे एडमिनिस्ट्रेटर छा पर पंहिंजे खाते जा जेके यूसी सेक्रेटरी आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कदम खणण खां बेइख्तियार बणियल आहिनि। जी सलीम, मामा जी महिरबानी।